है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। प्रेम पियाला जी, हरि प्रेम पियाला जी, हरि प्रेम पियाला जी। हरि प्रेम पियाला जी, हरि प्रेम पियाला जी, हरि प्रेम पियाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। जनक परीक्षा लीनी, जनक परीक्षा लीनी, राजा जनक परीक्षा लीनी। जनक परीक्षा लीनी, शुक ने पूरन दीनी। शुक ने पूरण दीनी। जनक परीक्षा लीनी, जनक परीक्षा लीनी, शुक ने पूरन दीनी। शुक ने पूरण दीनी। तब तांके उर में कीना हरि ज्ञान उजाला जी। तब ताके उर में कीना हरि ज्ञान उजाला जी। तब तांके उर में कीना हरि ज्ञान उजाला जी। तब ताके उर में कीना हरि ज्ञान उजाला जी। ज्ञान उजाला जी, प्रेम पियाला जी, हरि प्रेम पियाला जी। हरि ज्ञान उजाला जी, हरि प्रेम पियाला जी, हरि प्रेम पियाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। गोरख ने आजमाया, गोरख ने अजमाया, गोरख ने आजमाया। गोरख ने आजमाया। भर्तृहरि को अपनाया, भर्तृहरि को अपनाया। भर्तृहरि को अपनाया। भर्तृहरि को अपनाया। फिर तांको, फिर तांको, फिर तांको भर कर दिया हरि प्रेम रसाला जी। फिर ताको भर कर दिया हरि प्रेम रसाला जी। प्रेम रसाला जी, प्रेम पियाला जी, प्रेम पियाला जी। प्रेम रसाला जी, हरि प्रेम रसाला जी, हरि प्रेम पियाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। रामानंद ने निरखा, रामानंद ने निरखा। पीपे को बहु परखा। पीपे
हृदय लाया हरि रंग गुलाला जी। फिर ताके हृदय लाया हरि रंग गुलाला जी। प्रेम गुलाला जी, प्रेम पियाला जी, प्रेम पियाला जी। हरि प्रेम पियाला जी, हरि प्रेम पियाला जी, हरि प्रेम रसाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। तेऊं जो सिर देवे, तेऊं जो सिर देवे, प्रेम सुधा सो लेवे, प्रेम सुधा सो लेवे। यह प्रेम सुधा जिन पिया वे भय निहाला जी। यह प्रेम सुधा जिन पिया वे भय निहाला जी। भय निहाला जी, प्रेम पियाला जी, प्रेम पियाला जी। भय निहाला जी, हरि प्रेम पियाला जी, हरि प्रेम रसाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। है संत गुरु से मिलता हरि प्रेम पियाला जी। ओ हरि प्रेम पियाला जी। हरि प्रेम पियाला जी। मछली बिल्लू कापी प्रेम सां चओ श्री राम। श्री राम सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साथ संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। ये भजन कुछ अजीब आहे। मां हिते हिकु दफ़ो ई ॻायो आहे, पर कॾहिं वेंदो आहियां पंजाबनि जे पासे फरीदाबाद वग़ैरह त हुते हिकु ॿ दफ़ो ॻायो आहे। ॾाढो आनंद वारो भजन आहे। हिकु त हिन में जेके भगतनि जा नाला लिखियल आहिनि उन्हनि सभिनी जो हिसाब किताब 500 साल पहिरीं वारा आहिनि। या वरी राजा जनक जी ॻाल्हि लिखियल आहे। राजा जनक तमामु ज्ञानवान हो। ईअं चवनि था त शरीर त हुसि, सभिनी सां राम राम करणु ज़रूरी आहे, सत्संग थोरी ज़रूरी आहे काका। प्रेम सां चओ श्री राम। राजा जनक जी भेट तमामु उच्च कोटीअ में थींदी आहे। ईअं खणी सम्झो भई ज्ञान आहे त उनखे आहे, एतिरो उनजो ऊंचो दर्जो आहे। जेतिरो मुंहिंजो आवाज़ु वधीक त माण्हू बि गोड़ कंदा वधीक, सत्संग कंहिंखे ॿुधणो आहे कान। प्रेम सां चओ श्री राम। प्रेम सां चओ श्री राम। राजा जनक खे एॾो ज्ञान हो जंहिंजी का हद न आहे। शरीर हुसि, पर शरीर हूंदे बि हू शरीर खां जुदा हो। ॼण त शरीर हुनखे हो ई कोन। शरीर खां न्यारो उनखे विदेह मुक्त चवंदा आहिनि। विदेह मुक्त माना शरीर आहे
पर शरीर खां पाण खे जुदा सम्झे। इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी आहे। शरीर जे हूंदे पाण खे शरीर खां माण्हू जुदा सम्झे, अलॻि सम्झे। असां बि शरीर में आहियूं, पर शरीर खे ई पाण मञींदा आहियूं। केरु चए भई केरु आहे, मां आहियां हिन शरीर से, मूंखे हिन मथो कोन टेकियो, हीउ मूंसां मिलियो कोन, हिन मूंखे राम राम कोन कई, मां हिन सां मिली वेठा। हिन शरीर नाता आहिनि। करोड़पति हुजे, भले केरु बि हुजे, मुंहिंजो पीउ हुजे, ऐं मरी वञा पोइ केरु आहे? मां मरी वञा त मुंहिंजो पीउ आहे त पीउ हाणे कान्हे। या करोड़पति आहे, मरी वियो त उहो घणा पति आहे, कोई करोड़पति रहंदो ई न। सम्झाइण लाइ हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि। राजा हो, उन राजा कोई ओचितो मरी वियो, पोइ अलाए थोरी देरि खां पोइ हुन में सम्झो 2-4 कलाके 8 कलाके में साहु अची वियुसि। जी पाणी पियारियो, मूंखे ॿधी छॾियो अथव, ठीकु आहे जेकी बणियो सो। त हुनखे ठिकर जे कंहिं ठिकर माना भई मिटीअ जे बर्तन में पाणी पियारनि, सकोरे बकोरे में। चई हीउ छो भाई, मुंहिंजा चांदी आया, सोन आया, गिलास एतिरा हा। चई लाख थी विया, हाणे ऑडर निकिरंदो, पहिरीं सर्टिफाई कंदा त भई तूं बराबरि साॻियो राजा आहीं, गादीअ ते वेहंदे ऑडर कंदे पोइ निकिरंदा, पोइ तोखे उन में मिलंदो। हाल ई इन में ई पाणी पी। सॼी दुनिया जो हाल ई आहे। पाण शरीर जो अभिमान केतिरो बि करे, भई मुंहिंजो हीउ धन आहे, माल आहे, राजा आहियां, मालिक आहियां, पर मरण खां पोइ कंहिं कम जो कोन्हे। हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि कंहिं चई आहे, पर संत चई, कंहिं स्वामी गुरुमुखदास साईं जिन जा, सम्झो जीअं बाबा जिन जा सौट हूंदा हुआ, या साईं सराम महाराजनि जा सौट हूंदा हुआ। स्वामी गुरुमुखदास सिद्ध पुरुष संत हो, पंहिंजे भक्तीअ में आनंद में रहंदो। पोइ पुछी अंतकाल खे चई, जब ही आएगा अंत जैसा गधा वैसा संत। केॾो चई गधा मरे उनजो बि शरीर आहे, ऐं संत मरे उनजो शरीर आहे, ॿिन्ही जी साॻी ॻाल्हि आहे, मिटी साॻी आहे, ॿई मरंदा, मिटीअ में पूरींदा। संत खे खणी पाणीअ में विझंदा, गॾ खे ईअं फिटी करे छॾंदा। या अॻे भई संतनि खे बि कीअं न भई खुले मैदान में पारसनि खे जीअं छॾिबो आहे, त हुनखे बि गिजूं खाईंदियूं, हुनखे बि गिजूं खाईंदियूं। गॾ में ऐं संत में कहिड़ो फ़र्क़ु आहे? चवणु तव्हांखे लॻे थो ख़राबु आहे, पर ख़राबु कान्हे। शरीर सभिनी जो इहो ई हाल आहे। खणी वई संत जे शरीर खे गुल विझंदा, सेंटूं विझंदा, पर विझींदा नदी में त उते कोई कीड़ा छा कंदा, खाईंदा अची न, नोचे करे खाईंदा न। कंहिंखे इहा ख़बर न आहे। जे इन ॻाल्हि खे यादि कर त शरीर जो अभिमान केरु करे ई न। राजा जनक ज्ञानवान थियो आहे। उन जी गदीअ ते के वेहंदा आया उहे बि ज्ञानवान, सभई न, पर कोई अहिड़ो हो त राजा जनक ज्ञानवान हो। वक़्तु आयो त शुकदेव मुनि, माना किथे त्रेता जी ॻाल्हि राजा जनक उहो न, पर ॿिया बि जनक घणेई थिया आहिनि। या शंकराचार्य जी गदीअ ते केरु वेहे त हुनखे शंकराचार्य चवंदा आहिनि। उनखे ॿियो लक़ब नालो ई ॿियो न ॾींदा आहिनि। नालो उनजो हूंदो आहे पंहिंजो, पर भई जगत गुरु शंकराचार्य जी पीठ माना गादीअ ते वेठो त हुनखे शंकराचार्य। त जनक जी गदीअ ते केरु वेहंदो जनक, पोइ कोई ज्ञानवान हूंदो, कोई न बि हूंदो। सभु गदीअ ते वेहण वारा ज्ञानवान कोन थींदा, पर सम्झो उहो ज्ञानवान हो। वेद व्यास बि ज्ञानवान हो। वेद व्यास जो पुटु हो शुकदेव, उन चयो मूंखे शांती मिली कान्हे। चई तो गुरु कोन कयो आहे, तूं गुरु कर, गुरू बिना तोखे सम्झ में ॻाल्हि न ईंदी। अभिमान न टुटंदो, ॿियो कुझु बि न आहे। माण्हू जो अभिमान टोड़े उहो त श्रद्धा सां कंहिं वटि वञिणो पवंदो। जेसिताईं श्रद्धा सां न वियो आहे तेसिताईं उनजो मान टुटंदो न। त हुन चयईं, त हुन चयो मां तो में ई तो श्रद्धा रखां, तोखे ई तो गुरू कयां। कंहिं चयो, शुकदेव चयो। कंहिंखे चयईं, पंहिंजे पीउ खे। हाणे ओॾी महिल ई ॻाल्हि थी, ओॾी महिल ई वरितई, हुन बि मोह में नाम ॾिनईसि, पर श्रद्धा हुई कोन, चवण जी ॻाल्हि हुई, कची श्रद्धा हुई, पकी श्रद्धा न हुई। त हुनखे ॿुधाईं ज्ञान, हुनजो मूंखे त इहो पहिरीं ईंदो आहे न। जी हाणे हिनखे श्रद्धा त पैदा करणी पवंदी न। ऐं श्रद्धा ईअं केरु माण्हू हर को रखंदो न आहे, जेसिताईं कुझु
ॾिसे न, तजुर्बो ॾिसे न तेसि ताईं माण्हू खे केरु मञींदो न आहे। दुनिया नमस्कार करती है चमत्कार को प्यारे जी, चमत्कार किन किन में होता वे है हरि अवतारे जी। कोई कोई चमत्कार वारो हूंदो आहे, हर कंहिं में चमत्कार न हूंदो आहे। ऐं दुनिया जेसि ताईं चमत्कार ॾिसे न तेसि ताईं झुके न। माण्हू आहिनि न, पीउ खे बि केरु पेरे पए न, पर किथे ॻाल्हि ते दॿजंदो आहे, किथे चोट खाईंदो आहे, पोइ पीउ खे पीउ मञींदो आहे। जॾहिं वटि तव्हांखे जेतिरी सम्झ में ॻाल्हि अचे, प्रेम सां चओ श्री राम। असां कंहिंखे मञण वारा न आहियूं भाई, सम्झो असां, मां सभिनी जी ॻाल्हि थो कयां, पर जॾहिं का चोट लॻंदी आहे, दुख ईंदो आहे, मुसीबत ईंदी आहे, कोई ॻाल्हि ॾिसबी आहे, तंहिंखां पोइ माण्हूअ जी श्रद्धा थींदी आहे। ईअं केरु कंहिंखे लेखे ई कान थो दुनिया में। पीउ चयो त पुट जो कल्याण त करिणो ई आहे न। पुट चई मूंखे न ईंदो आहे, राजा जनक वटि वञ, तोखे उहो ॿुधाईंदई। राजा जनक वटि आयो, ॾिठई त वेद व्यास मोकिलियो आहे ऐं पंहिंजे पुट खे मोकिलियो अथई। चई ठीकु आहे, सम्झी वियो ॻाल्हि। चई बीठो हुजे दर ते, चई बीह, जे वठिणो हूंदुसि ज्ञान त बीठो हूंदो, ऐं न बीठिणो हूंदुसि त भॼी वेंदो। चवंदो राजा खे अभिमान लॻो पियो आहे, सॾी कोन थो करे, ॻाल्हाए कोन थो, भॼी वेंदो, भॼी वञे, भॼी वञे। अॻे चेलनि जी परवाह न हूंदी हुई। अहिड़ा चेला ठुड़काऊ खणी पिया घुमनि। केरु धिका खाए मरे वञी मरे, गुरू ने पुठियां पवे न। भॻवानु पाण हुनखे सेखत ॾियो। जेसिताईं सेखत न ईंदी न तेसि ताईं माण्हू सम्झण वारो कोन्हे। केर बि न सम्झंदो आहे, सेखत खपे। भाई प्रेम सां सम्झूं न, न तव्हां बि न सम्झो, मां बि न सम्झां, प्रेम सां सम्झण वारा आहियूं छा? मोचड़े सां हर को सम्झंदो आहे, केर बि प्रेम सां सम्झण वारो कोन्हे। उन ॿियारे छॾीसि। चवनि था पोइ 3 ॾींहं या 7 ॾींहं जेतिरा सम्झो बीठो। चई हाणे हू आयो न, बीठो आहे दर ते? चई हा साईं बीठो आहे। हाणे के हिते ॻाल्हि जोड़ींदा आहिनि, के वरी राजा जनक सां जोड़ींदा आहिनि। सम्झो भई बाहि लॻी त हू पंहिंजी चिपी ॾिसणु ॿाहिरि वियो, ऐं हुनजो मुंहिंजो मिथिलापुरी सड़े त मुंहिंजो छा थो वञे। उन कथा गुरूअ जे सां बि आहे, हिते बि जोड़ींदा आहिनि। जिते बि जोड़ियो न जोड़ियो कोई मतिलबु न। अंदरि आयो, हिनखे विहारे, सम्झो पोइ सॼो सम्झाईंसि। इम्तिहान वठण खां सवाइ ज्ञान न ॾिनई। छा चयमि? परीक्षा वठण खां सवाइ ज्ञान न ॾिनई। साईं जन इहा है संत गुरू से मिलता हर प्रेम प्याले। संतनि ऐं गुरुनि वटां प्रेम जो प्यालो मिलंदो आहे, पर ईअं सभिनी खे मिलंदो छा? न मिलंदो। सभिनी खे न मिलंदो। कंहिंखे मिलंदो? जेको पूरो इम्तिहान ॾींदो, जेको सिर जी भेटा ॾींदो। कोई पीवे तो मैं देऊं प्याला प्रेम भर भर भर, नहीं पीवे तो मेरा क्या, न पिए तो न पिए, खड़ा भिटके सो दर दर दर, वरी दर दर ते धिका खाए, पंहिंजो मतिलबु न। चई माण्हू ईंदा आहिनि, अवल कितनी खुशी करके पीछे वो जात ठर ठर ठर, विशिंदा सा कहे साचा जपण मुश्किल सो हर हर हर। भॻवान खे जपण ॾाढो मुश्किल आहे, हर को जपे थोड़ी। ईअं असां चवंदा असां नाम जपींदा आहियूं, शाबाश आहे तव्हांजी लख महिरबानियूं जो नाम जपियो था, वॾो अहसान कयो था। अॻे त संत जो नाम जपींदा, कंहिंखे पतो ई कोन ॾींदा नाम जपणो आहे की न जपणो आहे। कंहिंखे लख रुपया हुजनि, करोड़ रुपया हुजनि, होको ॾींदा आहियो? सुञो हूंदो आहे होको ॾींदो आहे, मूंखे हेतिरा पैसा आहिनि। पैसे वारो कॾहिं होको ॾींदो ई कोन, दॿियल हूंदो। पैसे वारो चवंदो कोन मूंखे हीअं आहे हीअं आहे, बाबा ठीकु आहे जेकी आहे भॻवान जी दया आहे, ॿियो छा। प्रेम सां चओ श्री राम। त जनक परीक्षा लीनी ऐं शुक ने पूरन दीनी। शुकदेव पूरी पूरी परीक्षा ॾिनी जीअं जनक वरिती। पोइ तब तव्हांखे उर में कीना हर ज्ञान उजाला जी। परमात्मा जे ज्ञान जो रोशनी ज्ञान जो उजालो, ज्ञान जो प्रकाश जनक कईंसि, नाम ॾिनईसि, थियो। पर कॾहिं जॾहिं हुन पूरी परीक्षा ॾिनी। कबीर साहिब हिकिड़े गर्भ जोगी सर गुरबस बना। जोगीशर थियो माना जोगियुनि जो बि राजा थियो। केरु? इहो शुकदेव। किथे थियो? माउ जे पेट में थी आयो। ईअं त असां सभु चवंदा आहियूं भई माउ जे पेट मां केरु सिखी ईंदो आया, पर हीअ त सिखी आयो न माउ जे पेट मां। माउ जे पेट मां न सिखियो हो, पर शंकर भॻवान जी हुन ॿुधी हुई अमर कथा। कंहिं? शुकदेव।
कथा ॿुधण खां पोइ अची करे माउ जे पेट में रहियो, एॾो ज्ञान हुयुसि। गर्भ जोगी सर गुरु बना, लागा हर की सेव, भॻवान जी शेवा में ई लॻो, उन ॿियो जीवन में कमु कयो ई कोन। दुनिया में त्यागी घणेई थिया आहिनि भई, जंहिं सभु कुझु त्याग कयो हुजे, पर पहिरियों नंबर त्यागी इहो ई शुकदेव थियो आहे। इन जहिड़ो को त्यागी थियो ई कान्हे। माउ जे पेट मां निकितो, पीउ खे चई या माया बंदि कर, माया या न हले, इन खे बंदि कर, रोक कलाक जे वास्ते, 2.5 घड़ियुनि जे वास्ते। ऐं मुंहिंजे लाइ हिकु लठ हिकु तुम्बी तयारु करे रख। और तुम्बी ऐं लठ खणी भई किथे पाणी सम्झो खईं या न खईं, ऐं सिधो उहो लठ खणी करे सिधो हलियो जंगल में। कपिड़ा कोन पातई, 12 साल जो ॼाओ हो, 12 साल माउ जे पेट में रहियो। कीअं रहियो हूंदो असांखे ख़बर न आहे। मां त हिते साईं टेऊंराम महाराज जीवनी त पढ़ंदो, 12 महीना पूरा थिया और अची वियो खिटकीअ वारो, चई 12 महीना कोई रहंदो आहे पेट में? मूंखे थोड़ी ख़बर आहे। चई तो लिखियो आहे न, हूअं त 9 महीना 10 ॾींहं पूरा थिया। मुंहिंजो उहो त सभु डॉक्टर कोई 9 महीना, को 8 महीना, को 7 महीना, 7 महीने बि ॿारु ॼमी वेंदो आहे, ऐं 9.5 महीना बि किथे थी वेंदा आहिनि, 10 महीना बि कंहिंजा थी वेंदा आहिनि, जंहिंखे ख़बर हुजे। मूंखे ज़्यादा ख़बर न आहे। अॼुकल्ह 10 महीना इन करे न थींदो, डॉक्टर पहिरीं चई छॾींदा आहिनि बाबा फलाणी तारीख़ अची वञे, न त उनखे दवा ॾींदा, हलो खिटको थी वञे। पर अॻे भई जेसि ताईं माण्हू आराम सां वेठो पियो कमुकार कंदो, ख़बर ई कोन पवंदी त 9 महीना थिया की न थिया, 10 महीना थिया की न। जॾहिं ॿारु थींदो तॾहिं थींदो, पंहिंजे कुदरत पंहिंजो कमु कंदी। कंहिंजो थोरो सिलो थींदो आहे, कंहिंजी रोटी कलाक में हज़म थींदी आहे, कंहिंजी 2 कलाक में, कंहिंजी 8 कलाक में। आम तरह सां रोटी सभिनी जी 8 कलाक में हज़म थींदी आहे, कंहिंजी 7 में थींदी। जो ॿार आहिनि सॼो ॾींहुं खाईंदा आहिनि, पोइ छा थींदो आहे? ॿुढो आहे, उनजी 8 कलाक में कोन थींदी, 10-12 कलाक लॻी वेंदा आहिनि। रोटी हज़म करणी आहे न। पर माण्हू सभु वहकुरे में वहंदा आहिनि, कंहिंखे उहा सम्झ ईंदी कान्हे। त मूंखां बि खिटको कई, चई 12 महीना छो लिखिया अथई? मुंहिंजो मूंखे थोड़ी ख़बर आहे। चई उहा कीअं लिखिया अथई? मुंहिंजो तूं 9 महीना 10 ॾींहं कई, तोखे कहिड़ो सबूत आहे? चयो त हर को थींदो आहे ईअं। मुंहिंजो हर कंहिंजे पुठियां असां न हलंदा आहियूं। हीअ कवि साहिब जी सिट पढ़, कृष्णा भी की म्यागिर कुख में सांढियो साल समूरो, 8-9 प्याज मन मगर ही महापुरुष हो। मुंहिंजो हू 8-9 जी ॻाल्हि आहे। हिते 12 महीना हिन पूरा लिखिया आहिनि। हीअ कूड़ो आहे या त तूं कूड़ो आई? उहो भॼी हली, मुंहिंजे अॻियां केरु बीहंदो ई कोन्हे, भेण मां ॼांसि छो थो। पर हिकिड़ी चवण जी ॻाल्हि माण्हुनि खे पंहिंजी सम्झ न हूंदी आहे। 12 महीना, उहो 12 साल शुकदेव माउ जे पेट में रहियो ऐं लठ खणी सिधो हली वियो। हुनखे ख़बर कोन हुई त भई माई छा थींदी आहे, भाई छा थींदो आहे, काई ख़बर कान। सिधो वञे पियो। पोइ सम्झाइण लाइ या कथा ठाहिण लाइ या असांखे उन ॻाल्हि खे इंडिकेट करण लाइ हिकिड़ो तलाउ हो, ते माताऊं कुझु सनानु पियूं कनि। माताऊं माना राणियूं हुयूं, रवाजी न हुयूं। कोई तलाउ हो या अहिड़ी काई जॻह हुई, उते उहा सनानु जॻह उन्हनि जी हुई। उहे सनानु पियूं कनि, या सम्झो परियूं हुयूं सनानु पियूं कनि। परियूं छो लिखियनि? उहे अहिड़ियूं सुहिणियूं हुयूं। कोई ईअं कोन भई केरु बि सनानु पियो करे, न, परियूं सम्झो सनानु पियूं कनि तलाउ में। ऐं हीअ हली हली, हू पंहिंजे सनान में मौजूं, हीअ पंहिंजे कंधु हेठि करे हलियो वियो। वञी ख़बर ई कान हुअसि हिनखे भई सनानु, हुन ॾिठई बि कोन तलाउ आहे की न आहे। इहो बि कोन ॾिठई त सनानु कनि पियूं की न पियूं कनि, छा आहे छा न। हू त पंहिंजे रस्ते सां हलियो हली। एतिरीअ में अधु कलाक खां पोइ या कलाक खां पोइ हुनजो पीउ आयो। केरु? पाण वेद व्यास। त हुन त ॾिठई न भई परियूं सनानु पियूं कनि, तलाउ आहे। त हुननि कुझु हिजाब कयो या पर्दो कयो। त वेद व्यास हुन खां पुछियो, भले कथा ठहियल ई हुजे, पर इंडिकेट ॻाल्हि कहिड़ी कयल आहे, इहा सम्झण जी ॻाल्हि आहे। माण्हूअ जे मन में केतिरो ईंदो आहे, उहा ॻाल्हि केरु सम्झे। हुन चयो तव्हां एॾियूं नंढियूं आहियो ऐं आऊं केॾो ॿुढो आहियां, मुंहिंजी अछी ॾाढी त हेसि ताईं लटके पई। तव्हांजे ॾाॾे जेतिरो आहियां, पीउ जेतिरो बि कोन आहियां, ऐं मुंहिंजो मन बि कोई ख़राबु ईअं थींदो न आहे। तव्हां मूंखां हिजाब कयो छा? ऐं मुंहिंजो पुटु घणे साले जो हो? 12 साले जो हो। ऐं मूंखे त वरी कपिड़ा पातल आहिनि, हुनखे कपिड़ा कोन पातल आहे।
उन खां हिजाब न कयो, मूंखां हिजाब कयो था, इहो छो? चई तोखे ख़बर आहे न, हुनखे ख़बर कान्हे। जवाबु आयो त जंहिं माण्हूअ खे संसार जी ख़बर आहे न, त भॻवान जी ख़बर त किथां हूंदसि। तव्हांखे बि जेसि ताईं दुनिया जी ख़बर आहे, दुनियादारी जी ख़बर आहे, तेसि ताईं भॻवान जो ज्ञान न थींदो आहे। या त ऊंदहि हूंदी आहे या रोशनी हूंदी आहे, हिकु ई ॻाल्हि हूंदी आहे। त शुकदेव माउ जे पेट में एॾो जोगी, गर्भ जोगी सर गुर बना, लागा हर की सेव, कहे कबीर वैकुंठ से फेर दिया शुकदेव। वैकुंठ में वियो, चए वापसि वञ, तुंहिंजे लाइ जॻह कान्हे। चई ठीकु आहे, हली थो वञा, पर भई कीअं अचिबो? चई ॾिस, हाणे इहो ई साॻियो शुकदेव, जनक विदेही गुरु किया लागा हर की सेव, गुरु करे पोइ गुरु हरि जी सेवा में लॻो। कहे कबीर वैकुंठ में फेर मिला शुकदेव, वरी ॿीहर अची चई वेलकम। पहिरीं हुनखे भॼाए कढियनि, पहिरीं चयसि बैक टू, हा न, हाणे चयसि वेलकम। जेकी ॻाल्हि सम्झो, ख़ाली हुन पंहिंजे जीवन में उहो गुरूअ जो ज्ञान धारण कयो, परीक्षा ॾिनई त इहा ॻाल्हि थी। ॻाल्हियूं तव्हां बि पढ़ो था, तव्हां बि ॿुधो था, मां बि पढ़ां थो, मां बि ॿुधां थो, पर जेको अमल करे। ॿी ॻाल्हि लिखियलु आहे हिन में, भर्तृहरि ऐं गोरख जी। भर्तृ ने गोरख ने आज़माया, गोरख पहिरीं चयो त हिनखे आज़माया, भर्तृ केतिरे पाणीअ में आहे, ईअं बराबरि हलंदो की न हलंदो। महापुरुष सिद्ध पुरुष ख़बर न हूंदी आहे, पर न जेसि ताईं इम्तिहान न वठिबो न, तेसि ताईं पतो न पए, इम्तिहान ॾियणो ई पए। हिन संसार जे अंदरि हिकिड़ो ई वॾे में वॾी ॻाल्हि आहे, हुनखे इम्तिहान चइबो आहे। जो देह धरे हिते ईंदो आहे, सो इहो इम्तिहान ॾींदो। कीअं आहे? दुनिया में सभु कुझु थींदो आहे, जो देह धरे हिते ईंदो आहे, सो इहो इम्तिहान ॾींदो आहे। तोखे दुख ऐं सुख में समान या दुख ऐं सुख जी भान न थिए, दुख सुख जीअं परसे नहीं, वैरी मीत समान। वैरी ऐं मीत हिकु जहिड़ो हुजे, दुख हुजे या सुख हुजे, हुनखे अहसासु न थिए, महसूसु न थिए, ॾाढी ॾुखी ॻाल्हि थींदी आहे। माण्हू असां दुख में त लुढ़ी वेंदा आहियूं, सुख में फूंडजी वेंदा आहियूं, त इहो त ॿार बि थींदो न। दुख में दुखी ऐं सुख में सुखी, अहिड़ो थियो मनमुखी। ऐं दुख में दुखी न, दुख में दुखी ऐं सुख में सुखी, उहो थियो मनमुखी। ऐं दुख में सुखी, सुख में दुखी, उहो थो कयो उहो गुरमुखी, जॻियासु आहे। ऐं जंहिंखे दुख सुख, बाबा दुख आहे सुख आहे, इहो सहणो पवंदो आहे। मात्रा स्पर्शास्तु कौन्ते शीतोष्ण सुख दुखदा आगमा पाईनो नित्यास्तांस्त तिक्षस्व भारत। ॿिए अध्याय जे 13 श्लोक में आहे, अलाए काएं में सम्झ जेतिरो हूंदो, 13 में कोन्हे, अञा मथे आहे। चई त भाई इहो तोखे सुख दुख सहणो ई पवंदो। चई जेको सही वञे उहो ज्ञानवान आहे, ऐं जंहिंखे अहसास ई न थिए, सुख आहे या सुख आहे, दुख ईंदो पियो कांवा 14 आहे, 13 14 हिकु साल अॻियां। प्रेम सां चओ श्री राम। सुख ऐं दुख असांखे स्पर्श कंदो आहे छा? जीअं मां तव्हांखे सम्झो गार ॾियां, पोइ वरी केरु कंहिंखे त पोइ दान ईंदा आहिनि, की पोइ गार तोखे लॻी वई छा? तव्हांखे कंहिंखे चंबड़ी त न पवंदी आहे न गार। भई मां कंहिंखे गार ॾियां, हुनखे चंबड़ी पवंदी छा? गोंद थोरी लॻल आहे। हा, तव्हां में चकमक हूंदो जो छिके वठंदा आहियो, हा न। त सम्झो भाई जेको चिपके न, त सुख ऐं दुख असांखे इहा हिकिड़ी कंडीशन आहे। सुख आहे चंबड़ी पवंदो छा? हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, सीअ में असां थधि में साईं ॾाढो सीउ आहे, ॾाढो सीउ आहे, बाबा कपिड़ा पाए शांतीअ में वेह। थोरे ॾींहं खां पोइ वरी साईं ॾाढी गर्मी आहे, ॾाढी गर्मी आहे, अरे ॿिन्ही में रड़ियूं छो थो करे, चुप करे वेह न। सुख आहे त 100, दुख आहे त 100, सीउ आहे त 100, ऊन्हारो आहे या घर सियारो आहे त छा फ़र्क़ु पवंदो? ऐं इहो ईंदो ई ईंदो रहंदो। तव्हांजे चवण सां या न चवण सां छा फ़र्क़ु पवंदो? सीउ जेको आहे सो आहे, जेको आहे जॾहिं वेंदो तॾहिं वेंदो। तव्हांजे चवण सां आयो आहे, तव्हांजे चवण सां वेंदो न, तव्हांजे चवण सां ईंदो बि न, वेंदो बि न, आयो आहे। पर असां रोज़मरा साईं सीउ ॾाढो आहे, वरी कंहिंखे फ़ोन बि करे, साईं हिते सीउ ॾाढो आहे, तव्हां वटि सीउ आहे न? भई असां वटि त एसी पई हले, पंखा पिया हलनि,
वरी असां वटि सीउ आहे तव्हां वटि सीउ कोन्हे, असां वटि बरसाति आहे तव्हां वटि बरसाति कोन्हे, छा मतिलबु? मां चयो त ईअं थींदो आहे, पर सम्झो ज़माने जो हाल इहो आहे न, ऐं फ़ोन जो अजायो कयूं त ॻाल्हायूं छा? भई भाॼी कहिड़ी ठाही अथई, रोटी खाधी अथई न खाधी अथई, इन लाइ फ़ोन वरितो आहे असां, ऐं खाईंदो पाणे वञी खाईंदो न, तुंहिंजे चवण सां खाईंदो या? पर हिकिड़ी वीचार करण जी ॻाल्हि आहे, हिन संसार में असांखे जेसि ताईं अहसासु थिए थो, जेसि ताईं सुख थिए थो, दुख थिए थो, सर्दी लॻे थी, गर्मी लॻे थी, तेसि ताईं अञा भॻवान जे पासे ध्यानु कोन्हे। भॼन में वेठासीं, सीउ पियो पए, सीअ जे पासे ध्यानु हूंदो आहे की भॼन जे पासे ध्यानु हूंदो आहे? आसन करणा आहिनि मूंखे, आसन जे पासे ध्यानु हूंदो आहे की भॻवान जे पासे ध्यानु हूंदो आहे? छाकाणि आसन सां त स्वर्ग में वेंदे, भॻवान जे पासे ध्यानु कंदा त नरक में वेंदे, भॻवान जे पासे ध्यानु न कजां, आसननि में मरजां। चवां भले उहो ख़राबु ॻाल्हि तव्हांखे लॻंदो, मां कॾहिं ईअं चवंदो आहियां, पर न मुंहिंजे चवण जो मतिलबु ओतिरो आहे जेको सम्झे, प्रेम सां चओ श्री राम। भॻवान जी भक्ति ॾुखी हूंदी आहे। वरी रामानंद गुरू हो, उन जो हिकिड़ो चेला घणेई थिया, पर पीपो राजा उन जो चेलो थियो। कबीर साहिब राजा कोन हो, उहो बि उन जो चेलो। दादू महाराज राजा कोन हो, या ॿिया बि अहिड़ा थिया आहिनि त उहे उन जा राजाऊं चेला न, पर हीउ राजा हिन वटि आयो रामानंद वटि। पोइ मूं त हिन जी ख़ासि कथा न पढ़ी आहे, उहो साईं राजूराम तव्हांखे खोड़ ॿुधाईंदो आहे। चई मां राजा बि पिया, चई वञी ॿुॾी मरल आहे, छा छा कीअं चवंदो आहे, ऐं मां पढ़ी कान्हे त मां हाणे ख़बर न पवंदी आहे मूंखे। पर सम्झो हुन बि इम्तिहान ॾिनो तॾहिं पास थियो। जेसि ताईं माण्हू इम्तिहान न ॾिए, टेऊं जोशर देवे, जेको सिर ॾींदो आहे न, सो प्रेम सुधा सो लेवे, उहो प्रेम रूपी अमृत ई पीअंदो आहे। ऐं जिन पीतो आहे उन्हनि खे जीवन में आनंद हूंदो आहे। इन करे तव्हांखे बि जे वणे त हिकिड़ी ॻाल्हि सुठी आहे, तव्हां इहो महिरबानी करे पी वठो। पीले गुरमुख पीओ, पीले 367 पीले गुरमुख पीओ, पीले गुरमुख पी, तो प्रेम पियाला पी, तो प्रेम पियाला पी, तो प्रेम पियाला पी, तो प्रेम पियाला पी, पीले गुरमुख पीओ, पीले गुरमुख पी। प्रेम पियाला है मतवाला, प्रेम पियाला है मतवाला, पीने से मध चढ़े निराला, पीने से मद चढ़े निराला, भूले तन मन जीव, भूले तन मन जीव, पीले गुरमुख पीओ, पीले गुरमुख पी। प्रेम पियाला जिन जिन पिया, प्रेम पियाला जिन जिन पिया, तिनको हर ने दर्शन दिया, तिनको हर ने दर्शन दिया, तुम भी पाओ पीओ, तुम भी पाओ पी, तुम भी पाओ पीओ, तुम भी पाओ पी। पीले गुरमुख पीले गुरमुख पी। प्रेम पियाला गुर से लीजे, 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 कहे त्यों पी जुग जुग जीजे, कहे त्यों पी जुग जुग जीजे, कहे त्यों पी जुग जुग जीजे, कहे त्यों पी जुग जुग जीजे। जीव से हो वो शी, तुम जीव से हो वो शी,
से हो वो शिव, जीव से हो वो शिव, पीले गुरुमुख पी, 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 हा 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 पीले गुरुमुख पी।